नाज़रीन ही दादलगरी पुलिस जो जुल्म है जेके मुतासिर एहतजाज करे रहा है डीएसपी साहब जो का घर अंदर वेठल है औरतन के ढिके ॿाहिरि कढे छॾियो अथसि। छा नालो थी अम्मा भाई छा मसलो आहे? कड़िया बहा कनु मां जदियां खतन कमाउंदे मेरे भीरा कंगालिए गरीब खत कमादी ना कयो सर ना रोजे दा महीना मा रोजे जो खड़िया है पुराने तकरार ते जो पाड़ा ना खड़िया तकरार ते खड़िया से तकरार बगाड़े ना तकरार उन मसला कें जो भेण तकरार आ साफ बगाड़ी सारा चीज ना दे मथो बैठो सिपाही आ साफ पुलिस जो बगाड़ी आ सारे ना जवान हुया भी कोन जिन जके नाला आन उते हुया भी कोन मौजूद भी कोन होया हुनन दी चोलत ते सजा को जो पा थियो भी आइदन सा जुल्म वो सुजाने हर भरु जो नाल होइना जदी हाणे पुलिस ताके छाती करे पुलिस डर के घरों कढे जवाबदार हाणे केडो आने नहीं कंहिंखे घरों कढे छॾियो अथसि। जेके बेचारी रोजा रखी बैठी है मां रखी बाहर बैठे है बाहर बैठो हाथ किए बैठा है पक्के ते मां बाहर ये तो खट्टा नहीं कहूं आरे ना खट्टा ज्यादा भी घर दुकान छोड़या न जाने बच्चा छोकरे न रख खराब कर छोड़या बाहर बेचारे खड़े दे बनियो हम असा हाथ के ना अस्पताल से हां अस्पताल से हमारी बीमार आप बीमार छा मसलो आती अब्बा माई दा बच्चा है जैदा ना जैदी नाला माई जमीला मोट दा नाला आके बे ये अस्पताल सेवल अस्पताल में होया डॉक्टरानी बात बैंक का हाथ दिखावन के मेरी मेरे ना आओ हाथ करी साल वाले नाला दिखा ये मोट नाला जैसी है बताने नाला दिखा कुत्ते ना बताने हो मन गई तो हिन जुल्म खराब एसएस इन मुतासिरीन के घर में जेके 10 पुलिस मोबाइलूं बीठल आहिनि हे मुतासिरीन आहिनि जेके ज़ारो कतार रोइन था। डीएसपी साहब अंदर पाण कमरे में वेठो आहे ऐं रमज़ान शरीफ जो पहिरियों रोज़ो आहे। ही जुल्म ॾिसो पुलिस जो जुल्म ॾिसो
बेचारी शुगर की मरीज है ब्लड प्रेशर की मरीज है तो बेचारी बेहोश थी भैया ये जुल्म है जो ना जैसी नाले लिते ने बगाण्या कुत्ते बगाण्या आप ना जैसी बाला सारियां दे नाले लिते अमा वो केड़े बगाने जग नाले बगाणी ये जके किजरले बगाणी ने थुथाणी ये बे जकी ये अमा नाला बुधाना कुत्ते बगाणी सही बाला का नाला ताज बगाणी लिते सर फोटो करो नाज़रीन ही SSP इन्हीं सॼे मामले ते ख़ामोश है मुतासिरीन जेके आहिनि घर खां बेदख़ल आहिनि DSP साहब हिन वक़्त भी घर अंदर मौजूद है तव्हांखे मां ॾेखारे सघां थो जंहिं रूम में SSP वेठो आहे उहो तव्हां ॾिसी सघो था हे घर आहे मुतासिरीन जो जिते SSP DSP साहब पाण उते वेठल आहे जंहिं मौक़िफ़ ॾियण खां असांखे बिल्कुलु जवाबु ॾेई छॾियो आहे उन चयो मां असांजो को मौक़िफ़ कोन्हे ऐं मुतासिरनि खे घर खां बेदख़ल करे कढे छॾियो अथनि मुतासिर हिन टाइम उस में एॾी गर्मी में रोज़ाइता आहिनि जेके बेहोश थियल आहिनि इन सॼे मामले ते असांजो सूबाई वज़ीर मीर अब्दुल बारी ख़ान पिताफ़ी ख़ामोश आहे ऐं उन जो गढ़ आहे किंजूर पिताफ़ी जेको उनजो पंहिंजो अबाणो शहर आहे उहो पाण ख़ामोश आहे मुतासिरीन हिते जिन जे घर में 10 खां वधीक पुलिस मोबाइलूं बीठल आहिनि मुतासिर ज़ारो क़तार रोइनि था ऐं AG सिंध DSP SP घोटकी खां मुतालो कनि था हिननि पुलिस ख़िलाफ़ ज़ालमानी कार्रवाई ख़िलाफ़ मदद कई वञे हेल्प कई वञे जमीन ते तकरार है नाले फैसले थी गए न पुराने तकरार ते पे वो तासब को नाला दिता है सजा बाला ही पुलिस जी गाड़ी जेका घर अंदर बीठल आहे तव्हां ॾिसी सघो था ऐं ही ॿी गाॾी पुलिस जी